इन वक्त जो सिंध में रस्मूं शादी जो शादी आए थी उन घोट जो अवाम से मिले तो उनके अवाम मुबारकूं दे तो अचो तव्हांखे उहो ॾेखारियूं। मेरी मोटी जो वो चलो बंदा जितने खाना बदलते हैं। हाँ 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 यार तू हाँ आराम आराम पूरा पूरा हाँ जोर दे मिला बिस्मिल्लाह ना ना सुना दादा बाबा वोट आलू लोग ना व्यूअर्स इन रस्म के ॾिठो त ही कीअं रवाज रस्म रीतूं जेके अञा ताईं सिंध में बहाल आहिनि ऐं उमेद तव्हांखे वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि आया त हिनखे सब्सक्राइब शेयर ऐं लाइक ज़रूरु